दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएसएम ताबुदो न मदर टेरेसा जेका मशहूर माई रही हिंदुस्तान जी। पुराने दौर में हिकिड़ी ॿोॾ आई, उन हिंदुस्तान में ॿोॾ जेका आई उन ॿोॾ दौरान हिक उन माई जेका मदर टेरेसा आई जंहिंखे लक़ब मिलियो, उन जॾहिं इनाम ॾिनऊं पे नोबेल इनाम जो लक़ब बि मिलियो हुनखे। नोबेल इनाम जॾहिं हुनखे ॾिनऊं त हुनखे नोबेल इनाम वठंदे हुन माई चयो त हक़ीक़त में हिन नोबेल इनाम जो ई हक़दार मां न आहियां, पर हिक उहा माई आहे जंहिंजी आउं तव्हांखे ॻाल्हि थी ॿुधायां। हुन ॿुधायो त ॿोॾ दौरान असां पकल खाधो खणी हिंदुस्तान जे शहरनि में हलिया वियासीं। हिकिड़ी बिल्डिंग हुई जेका 4-5 मंज़िल हुई। चयसूं असां ॿेड़े तां लही हिकिड़ी बिल्डिंग में हिकिड़ी तबिके में वियासीं। उते माण्हू जेके वेठल हुआ हुनजो दरवाज़ो खटकायोसीं ऐं हुनखे चयोसीं त असां तव्हां लाइ खाधे पीते जो पको सामान खणी आया आहियूं, तव्हां बुख ते वेठा आहियो, सो हे खाओ। उतां हिक माई ॿाहिरि निकिती ऐं माई चयो त हिन खाधे जो सामान जेको आहे असांखे न मथी मंज़िल वारनि खे ॾे। हुन चयो त छो? चई असांखे अॼु 3 ॾींहं बुख ते आहे, असांखां वधीक जेके मथी मंज़िल वारा आहिनि उनखे अॼु 5 ॾींहं आहे बुख ते। अवल हक़ हिन खाधे ते उन्हनि जो आहे। मदर टेरेसा उन्हनि खे चयो त असां वटि खाधो घणो आहे, उन्हनि खे बि ॾियूं था, पर पहिरीं तव्हां वठो। हुन चयो न असां न वठंदासीं, पहिरीं उन्हनि खे ॾेई चो। हुन माई ॿुधायो त हक़ीक़त में हिन इनाम जी हक़दार उहा माई जंहिं पाण सां इंसाफ़ कयो ऐं चयईं त हिन खाधे ते पहिरीं हक़ हुन जो आहे।